सिंध जो लोक फनकार अल्लण फ़क़ीर 1932 धारे मांजद ज़िले दादू हाणोके जामशोरे में पैदा थियो। हू मंगणहार कबीले सां वास्तो रखंदड़ फ़क़ीर हो। संदसि वालिद दमाली फ़क़ीर ऐं ॾाॾा बि पंहिंजे वक़्त जा मञियल फ़नकार हुआ। अल्लण जो असुलु नालो दाइम अली फ़क़ीर हो, पर शोहरत अल्लण सां मिलियसि। हू इब्तिदा में पंहिंजे ख़ानदान जे वॾनि सां शादियुनि मुरादियुनि ऐं मेलनि मलाखणनि में वाॼो कंदो हो ऐं शरनाई वॼाईंदो हो। अल्लण फ़क़ीर पहिरियों भेरो 1962 ईस्वीअ में मारवीअ जे मेले में सुर मारवी जा बैत ॻाए पंहिंजे फ़न जी शुरूआति कई। इन खां पोइ बिटशाह जे मेले ते सुर सामूंडीअ मां वाई ॻाए हिकु नई रिवायत वधाई, जेका अॻिते हली संदसि सुञाणप बणिजी वई। अल्लण फ़क़ीर सिंध जे समूरनि औलाइनि जे उर्सनि ते ॻाइणु वेंदो हो। हिन खे शाह जो कलाम हिफ़्ज़ हो। केतिरा ई बैत जेके शाह जी मज़ार ते ॻाया वेंदा आहिनि ऐं रिसालनि में नाहिनि, अल्लण खे उहे बि दुरुस्त तलफ़ुज़ सां यादि हूंदा हुआ। रेडियो पाकिस्तान ते वॾी ॾुखियाई सां हिन खे मौक़ो मिलियो, छाकाणि त उन ई वक़्त में फ़क़ति नाले वारा वॾा गुलकार रेडियो ते परफॉर्म कंदा हुआ। रेडियो ते रिकॉर्डिंग कोन हलंदी हुई, सिधी सही नशरियात हलंदी हुई। इन करे खेसि मौक़ो मिलणु ॾुखियो हो। तमामु घणी कोशिशनि ऐं केतिरनि वरियनि बाद हिन खे रेडियो पाकिस्तान ते कलाम ॻाइण जो मौक़ो मिलियो ऐं हू कामयाबु थी वियो। हू शाह लतीफ़, सचल ऐं कलंदर जे मेले ते शाह जो कलाम ॻाईंदो हो। PTV जे इब्तिदाई ॾींहंनि में हिन सिंधी मौसीक़ीअ जा प्रोग्राम कया। अल्लण फ़क़ीर खे पज़ीराई शेख अयाज़ जे कलाम टिड़ी पवंदा टारिएं ॻाइण सां मिली। हिन सां गॾु ज़रीना बलोच बि इहो कलाम ॻायो। हिन कलाम खे तमामु घणी मक़बूलियत मिली। अल्लण खे PTV ते 1987 में साहिरा काज़मी मुतारिफ़ करायो। हिन पंहिंजे प्रोग्राम में मोहम्मद अली शेखी सां सिंधी उर्दू गॾाए गीत ठाहियो, तेरे इश्क में जो भी डूब गया, जेको एतिरो मक़बूल थियो जो खेसि अवार्ड मिलियो। अल्लण फ़क़ीर खे PTV अवार्ड, शाह लतीफ़ अवार्ड, कलंदर अवार्ड ऐं सदारती अवार्ड मिलिया। हिन अमरीका, जापान, हॉलैंड, बर्तानिया ऐं दुबई समेत केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। खेसि फ़नी ख़िदमतनि एवज़ सिंध यूनिवर्सिटी में एज़ाज़ी नौकरी बि ॾिनी वई हुई। इन करे जामशोरे में रिहाइश बि यूनिवर्सिटी जी कॉलोनी में मिलियसि। अल्लण फ़क़ीर सन 1998 खां पोइ बीमार रहण लॻो। केतिरा भेरा इस्पताल दाख़िल थियो ऐं 4 जुलाई सन 2000 में कराची में वफ़ात कयाईं। संदसि तदफ़ीन जामशोरे में संदसि घर जे अङण में कई वई। हिन वक़्तु संदसि पुटु फ़हीम अल्लण फ़क़ीर संदसि अंदाज़ में ॻाए दाद हासिल करे रहियो आहे।